आई मेरी जिंदड़ी दा घिन मैकू यार उकाचा जे मर्जी है जे मारण दी अख वाला तीर भुकाचा वो जो करना है ओ उस्ताद बुखारी तू जल्दी गाल मुकाचा। दोस्तों इश्क अमीरी गरीबी न ॾिसंदो आहे। इश्क कॾहिं न कंहिंजी ज़ात ॾिसे न कंहिंजी ॾात ॾिसे न दोस्तों रंग ॾिसे न नस्ल ॾिसे, बस इश्क थी वेंदो आहे। दोस्तों वो को वण ई कोन्हे जंहिंखे वाह न लॻी हुजे। उस्ताद जलाल चांडे सां जॾहिं सेवाणी महबूब इज़हार कयो पोइ दोस्तों उस्ताद जलाल चांडे बि हुन सां मोहबत तोड़ निभाई। दोस्तों उस्ताद जलाल चांडे वफ़ादार माण्हू हो, वफ़ादार इंसान हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जो स्टाइल ही अहिड़ो हो, हसीन हो, ख़ूबसूरत हो, जो परे खां माण्हुनि खे कशिश कंदो हो। दोस्तों परे खां माण्हू छिकिजी ईंदा हुआ। ऐं दोस्तों उनजो वॾो रोब हूंदो हो उस्ताद जलाल चांडे जो, जॾहिं जाथे बि वेंदो हो तेरी आमद आमद जन सुनियुम वदी घर को छडक बुहार करा हर वेले हथ रख खादी ते दर सामने खड़ इंतजार करा तेरी उम्मीद दे पाते हम सेरे तू आ गई शुक्र हजार करा जदा सामने आ यही तू परवाना दस गाल करा दीदार करा। दोस्तों जॾहिं बि किथे वेंदो हो त उस्ताद जलाल चांडे जो हिकिड़ो रोब हूंदो, माण्हू रोब ॾिसी करे बि। ऐं दोस्तों सिंधी सकाफ़त में मलबूज़ उस्ताद जलाल चांडे दोस्तों सिंधी टोपी निड़ ते ऐं अजर कुल्हे ते ऐं खमीस जा 3 बटन खुलियल। ऐं जॾहिं दोस्तों उस्ताद जलाल चांडे ॻाइण ते वेहे त यकतार चपड़ी खे हवा में लहराए त माण्हू मस्तु थी वञनि, झुमजनि पिया। ऐं दोस्तों माण्हुनि जी दिलियूं उस्ताद जलाल चांडे मथां फिदा थी वञनि पियूं। दोस्तों जॾहिं बि उस्ताद जलाल चांडे के सां वाइदो कंदो हो त उहो पंहिंजो वाइदो पूरो कंदो हो, पंहिंजा वचन पूरा कंदो हो, मतिलबु पंहिंजा वचन बि पारींदो हो। ऐं दोस्तों पंहिंजे महबूब सां बि उहे ई वचन पारिया आहिनि। ऐं दोस्तों उस्ताद जलाल चांडे पंहिंजे महबूब जो उनजो जेके बि अख़राजात हूंदा हुआ उस्ताद जलाल चांडे संभालींदो हो। घर जा ख़र्च थी विया या ॿियो को बि ख़र्चात हूंदो त उहो उस्ताद जलाल चांडे ई संभालींदो हो। ऐं दोस्तों एॾो उस्ताद जलाल चांडे ख़्यालु कंदो हो। ऐं उस्ताद जलाल चांडे कॾहिं बि पंहिंजी मोहबत में का कसर न छॾी। दोस्तों उस्ताद जलाल चांडे खे एतिरी मोहबत हूंदी हुई, हू पंहिंजी गायकी में ॾोहिड़नि में उन मोहबत जो ज़िक्र कंदो हो। दोस्तों पीरनि ते मिठाइयूं बस पियो त गंढ ॾेई छॾिबी आहे। उनजे कपिड़े में जो गंढ आई पियो उनका दोस्त पुछनि पिया छाजी गंढ ॾिनी अथई, चए पियो ई जॾहिं जानी मेरा मिठाया में बेटा बासी खुदा कंदी क्या मंगदा खुदा कंदी क्या मंगदा ओ मस मस दिद तुलंदा पे। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जे इश्क जी दास्तान तमामु पुराणी आहे। अगरि तव्हां उस्ताद जलाल चांडे जे इश्क जी दास्तान ॿुधंदव त जॾहिं दोस्तों ॻाइणु शुरू कयो त उहो मोहबत खां ई शुरू कयो। ऐं दोस्तों पंहिंजे महबूबनि खां मुतासिर थी करे ॻाइणु शुरू कयो। जॾहिं उस्ताद जलाल चांडे खे पंहिंजे वालिद दर्जीअ दुकान ते छॾे आयो त हुते बि कंहिंसां नींहुं लॻी वियो उस्ताद जलाल चांडे जो। पोइ दोस्तों उस्ताद जलाल चांडे जे ज़हन में इहो ई हूंदो हो त सभु ॻाल्हियूं महबूब जूं हूंदियूं हुयूं। हू कपिड़ा ठाहिण जे बजाए फिटाइण में लॻी वेंदो हो। हुनखे ख़बर ई न पवंदी हुई त हीउ मां छा थो कयां, छो जो हुनखे इश्क जो एतिरो जादू हो। दोस्तों उस्ताद जलाल चांडे जहिड़ी मोहबत न कंहिं कई आहे न को करे सघे थो, छो जो उस्ताद जलाल चांडे मोहबत जो अमीन हो ऐं मोहबत वंडींदड़ हो। ऐं दोस्तों मायूस दिलनि ऐं मायूस चेहरनि ते मुर्को आणे छॾंदो हो। ऐं जॾहिं उस्ताद जलाल चांडे कचहरी ते वेंदो हो त कचहरी जो बि मोर हूंदो हो, ठको फको बि कंदो हो। जा तुम तावंज देख सजण को मैं सारी सिक लहे सा सिक को सट उतही आसा मैं वल ना देख खणवई सा सीने दे विच सिक नमावे मैं किथा सिक संभेसा अमल जो आदम जी सामत जान बनाल जले सा। जॾहिं उस्ताद जलाल चांडे कचहरी में वेंदो हो त माण्हुनि जा दिलि बाग़ो बहार थी वेंदा ऐं माण्हू उस्ताद जलाल चांडे जे दीदार लाइ बि सिकंदा हुआ, तरसंदा हुआ। दोस्तों जॾहिं माण्हू खे इश्क थींदो आहे त पोइ हीराणे हुआ
पियो घुमंदो आहे त हुनखे का ख़बर ई न पवंदी आहे त मां किथे आहियां। न हुनखे खाधो वणंदो आहे, न हुनखे पीतो वणंदो आहे, न हुनखे का मानी वणंदी आहे। इश्क में माण्हू हाल मां बेहाल थी वेंदो आहे। ऐं दोस्तो उस्ताद जलाल चंद जे ॾोहिड़नि में बि ज़िक्र कयो, आशिक़ खां पंहिंजो हाल पुछनि पिया, तूं हाल मां बेहाल थी वियो, तोखे छा थियो आहे? हुन चयो त मूंखे इश्क लॻल आहे। ऐं चयईं त वाह जंहिंसां तूं इश्क करे थो उन त तोखे ॾिठो ई न। उस्ताद उन चयो त वाह हू त भले मूंखे न ॾिसे पर मां त हुन ते फ़िदा आहियां, असां त हुन सां तोड़ निभाईंदासीं। दोस्तो उस्ताद जलाल चंद जो सूफ़ी सिफ़त इंसान हो। चवंदा आहिनि त सूफ़ी जी सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। कॾहिं बि असांखां जुदाई न थींदी होए, जेसी आया जीअरो जुदाई न थींदी होए, कॾहिं बि असांखां ॿियाई न थींदी अला। वतन दिलरुबा सां असली ओ अब्दु आहे, वतन दिलरुबा सां असली अब्दु आहे, हाणे बूर हरगिज़ दगाई न थींदी। ऐं उस्ताद जलाल चंद में बि इहे ॻाल्हियूं हुयूं दोस्तो। ऐं हू वफ़ादार हिकु इंसान हो, वफ़ादार कलाकार हो, वफ़ादार रागी हो। ऐं दोस्तो पंहिंजे परस्तारनि सां तमामु घणी मोहबत कंदो हो। ऐं दोस्तो ख़तनि जी ॾे वठि जो बि सिलसिलो जारी रहियो। ऐं दोस्तो महबूबनि जा ख़त अचनि पिया, ख़त वञनि पिया, ॻाल्हियूं थियनि पियूं, मयारियूं बि थियनि पियूं, इंतज़ारियूं बि थियनि पियूं। दोस्तो इहे इश्क जा अंदाज़ हूंदा आहिनि ऐं उस्ताद जलाल चंद उन इश्क खे निभायो, तोड़ निभायो। दोस्तो उस्ताद जलाल चंद बीमारी जे बिस्तरे ते बि पंहिंजे महबूब खे न छॾियो ऐं पंहिंजे महबूब सां वफ़ादारी कई। अञा बि पंहिंजे महबूब खे मयारियूं ॾिनई त मां बीमार पियो हुउसि, तो उथी हलियो वएं, मूंखे ॿुधाई बि न। दोस्तो उते जॾहिं मूंखे अस्पताल में हिड़की थी त मुंहिंजा दोस्त ऐं क़रीब उहे थोरो परेशान थिया, जलाल खे हिड़की छो थी आहे? छो जो हिड़की थींदी आहे हिकिड़ो जाच के सकरात थिए, जा के पंहिंजो महबूब सारे। दोस्तो जेके माण्हू मोहबत कनि था ऐं जेके इश्क जा धकेल आहिनि, जिन इश्क जूं चोटूं खाधियूं आहिनि, उहे ॻाल्हियूं उस्ताद जलाल चंद जी सम्झंदा ऐं उहे उस्ताद जलाल चंद जे इश्क खे पंहिंजे ज़हननि में समाईंदा त उन्हनि खे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी त उस्ताद जो इश्क छा हो ऐं इश्क छा हूंदो आहे ऐं इश्क जी मंज़िल कहिड़ी हूंदी आहे ऐं इश्क छा घुरंदो आहे। दोस्तो मां सम्झां थो त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾियो ऐं पंहिंजे भाउ नेक मोहम्मद खे इजाज़त ॾियो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।